दौड़ में ख़बर शामिल कंदासीं त मलिक रियाज़ पारां बहरिया टाउन जी आड़ में कराची के क़दीमी ॻोठनि खे मिसमार करे धारियुनि खे आबाद करण वारी साज़िशुनि ख़िलाफ़ दौड़ में STP तालके सदर अली बख्श लगारी, जनरल सेक्रेटरी गुलाम नबी कीरियो, जफर ग्रोही, SUP तालके सदर डॉक्टर मुजाहिद रुस्तमानी, जस्टिन सिटी सदर अमानुल्लाह सिंधी जी अगवानी में प्रेस क्लब दौड़ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाजी कई वई। उन्हनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मलिक रियाज़ खे चिता था ॾियूं त सिंध जे क़दीमी ॻोठनि खे मिसमार करे धारियुनि खे आबाद करण जो ख्वाब छॾे ॾे। असां हर दौर में पंहिंजे वसीलनि जी मालिकी कई आहे। मलिक रियाज़ धरती वासियुनि खे बेघर करण जूं साज़िशूं बंदि न कयूं त संदसि रस्ता रोक कंदासीं।